जलाल चांडे जी मशहूर ज़बाना फिल्म जेका सिंधी रिलीज़ थी उन जो डायरेक्टर केरु हुयो ऐं उन जा मक़सद कहिड़ा हुया ऐं जलाल चांडे जी इहा फिल्म छो रिलीज़ कई वई ऐं कहिड़े तरीक़े सां आंदी वई मार्केट में ऐं इन जा मक़सद कहिड़ा कहिड़ा हुया छाजे करे जो खोड़ सारा माण्हू कमेंट्स करे बि पुछा कनि था त अॼोकी वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं उहे 4 मक़सदनि जे बारे में जिन्हनि मक़सदनि ते इहा फिल्म ठाही वई ऐं मार्केट में पेश कई वई ऐं तमामु घणो सिंधी माण्हुनि मोट ॾिनी इन फिल्म जे बारे में। दोस्तों अॼोकी वीडियो में ॻाल्हि कंदासीं त जलाल चांडियो उन टाइम में एॾो मक़बूल तरीन फ़नकार हुयो जो सिंध जा जेके बि डायरेक्टर हुया उन्हनि जलाल चांडे खे अप्रोच कयो ऐं हिकु सिंधी फिल्म ठाहिण जे लाइ ज़ोर भरियो हुयो जलाल चांडे सां। लेकिन जलाल चांडियो हिकु अवामी फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे इन फिल्म ठाहिण जे लाइ इनकार करे छॾियो हुयो ऐं उहे जेके डायरेक्टर हुया उन्हनि खे मोटाए छॾियो हुई वापसि। लेकिन सिंध जो हिकु बहितरीनु डायरेक्टर हुयो शाह असद नाले सां उन जेको आहे सो जलाल चांडे खे रिक्वेस्ट कई त जलाल चांडिया हे फिल्म असां ठाहियूं पिया ऐं हिन में हे मक़सद आहिनि ऐं जलाल चांडे उन में ग़रीबनि जो हिकु पहलू ॾिसी करे ऐं शाह असद खे इन फिल्म जे लाइ हामी भरी ऐं उन साइन करे ॾिनो हिकु बुक ते त बाबा हिन फिल्म में मां जेको आहे सो कमु कंदुसि। दोस्तों इन में वॾी ऐं सुठी ख़ूबी इहा आई त शाह असद डायरेक्टर बि पाण हुयो ऐं शाह असद जेको आहे सो हिकु शाइर बि पाण हुयो, मौसीक़ी बि हुनजी पंहिंजी हुई ऐं उन खां अलावा उनजी जेका कहाणी लिखण वारो बि हुयो शाह असद हुयो ऐं इन फिल्म खे सॼो डिज़ाइन करे ऐं मार्केट में आणण वारो बि शाह असद हुयो। सिर्फ़ु जलाल चांडे खे उन में एक्टिंग करायो वियो ऐं जलाल चांडे खे इन जे करे आंदो वियो छाजे करे जो उन टाइम में जलाल चांडियो हिकु मक़बूल फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे खे माण्हू तमामु घणो ॿुधंदा हुया ऐं जलाल चांडे सां माण्हू मोहबत कंदा हुया, दिलि सां मोहबत कंदा हुया। पोइ इन जे करे डायरेक्टर इहो फ़ैसिलो कयो त हिन में जलाल चांडे खे आंदो वञे। हिन में हिकिड़ो मक़सदु इहो हुयो त बिज़नेस कयो वञे इन फिल्म सां छाजे करे जो हिकु बहितरीनु जेको फ़नकार जॾहिं हीरो जे रूप में ईंदो ऐं कहाणी फिल्म ठहंदी उन जे नाले सां त इहा फिल्म तमामु घणी मार्केट में हलंदी। दोस्तों इन में हिकु त धाड़ेलनि जो जेको ज़ुल्म हुयो उन टाइम में उहो बयानु कयो वियो ऐं उन खां अलावा के मजबूरीअ खां धाड़ेल थिया उहो किसो बि इन में बयानु कयो वियो जलाल चांडे जे सूरत में। ऐं जलाल चांडे जा हिन फिल्म में 3 कलाम हुया जेके जलाल चांडे इन फिल्म में ॻाया हुया। इन में सॼी जेका राइटिंग शाइरी वग़ैरह जेका बि हुई उहा साईं असद जी हुई ऐं उन में सॼो किरदारु साईं असद हुयो। दोस्तों इहा फिल्म जॾहिं रिलीज़ थी बॉक्स ऑफिस ताईं पुगी ऐं इन फिल्म खे जॾहिं सिनेमा हॉलनि में रिलीज़ कयो वियो त यकीन ॼाणियो इन फिल्म एॾी जेको आहे सो कमाई करे ॾिनी। जेके पंजाबी सुल्तान राही जूं फिल्मूं आहिनि ऐं ॿियूं जेके फिल्मूं हुयूं उन्हनि खे माण्हुनि ॾिसण ई कुझु टाइम छॾे ॾिनो हुयो। पंजाब में बि इहा सुल्तान राही जी फिल्म माण्हू ॾिसंदा हुया शौक़ सां ऐं सिंध में त तमामु घणो मक़बूल थियो हुयो। दोस्तों उन टाइम में सिनेमा हॉलनि जी टिकट वधि में वधि 4 रुपया या 5 रुपया हूंदी हुई। लेकिन जॾहिं जलाल चांडे जी इहा फिल्म रिलीज़ थी त इन जी टिकट उन टाइम में 40 रुपया कई वई। लेकिन उन खां पोइ बि इन फिल्म जी टिकट न पई मिले माण्हुनि खे ऐं इहे टिकटूं ब्लैक ते उन टाइम ते खपियूं हुयूं। दोस्तों उमें त उमूमन जेका बि सिनेमा हॉल हूंदी आहे उन में फिल्म 24 कलाकनि में हिकिड़े दफ़ा ॾेखारबी आहे। लेकिन उहा वाहिद फिल्म हुई जलाल चांडे जी जेका 24 कलाकनि में 4 दफ़ा सिनेमा हॉलनि में हलाई वई छाजे करे जो उन में जलाल चांडियो हीरो हुयो ऐं जलाल चांडे जो तमामु बहितरीनु जेको आहे सो इन फिल्म में किरदारु हुयो। इन जे करे सिंध वासियुनि बल्कि पूरे पाकिस्तान में माण्हुनि इन फिल्म खे तमामु घणो शौक़ सां ॾिठो ऐं तमामु बहितरीनु मोट ॾिनी। ऐं जेको शाह असद हुयो जंहिं फिल्म इहा रिलीज़ कई हुई उन फिल्म में तमामु बहितरीनु उन पैसा कमाया हुया ऐं सॼे सिंध में उन ॿियूं बि फिल्मूं खोड़ ठाहियूं हुयूं। लेकिन उन जे पंहिंजे ज़बानी इहे ई ॻाल्हियूं हुयूं त इन फिल्म सभई रिकॉर्ड तोड़े छॾिया हुया जलाल चांडे जे ऐं इन फिल्म में मुंहिंजी तमामु घणी रेवेन्यू थियूं। त दोस्तों उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।